हैदराबाद मुंबई अगवा कयल घरू मुलाज़िमा माया ठाकुर के हूसड़ी पुलिस 12 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब नाहे कराए सघी। बे तरफ़ मग़वी न्याणीअ जे माइटनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं न्याणीअ खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील कामरान जखड़े जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद के इलाइक़े बीहण मोरी की रहवासण 15 वरियन की घरू मुलाज़िमा माया ठाकुर 9 डिसंबर का पुरस्कार तौर गायब है। हूसड़ी पुलिस वाक़े के 7 ॾींहनि खां पोइ माया के वालिद सत्तरदास ठाकुर की फरियाद ते संदसि धी के अगवा करे शादी लाइ मजबूर करण जो केस दाख़िल करे उनमें मकामी बाअसर मोहन कच्छी ऐं संदसि भाउ श्याम कच्छी के मुलज़िम नामज़द कयो आहे। पर 2 हफ़्ता गुज़रण बावजूद पुलिस मुगवी न्याणी के बादियाब नाहे कराए सघी। संदसि माइट सरापा एहतजाज आहिनि। मुझी छोकरी माया नालो आहे, मुझो नालो है लीला। माया के अगवा करी छड़ी है। असी मां थी उते कम करदी उनजे बंगले ते और ठीक कान हुई, घर हुईस। वो छोकरी कम ते वेंदी हुई। हाणे इनके खबर छा कए खणी वयो आहे, अगवा करी छड़ी आहे। असा सन आजादी कई है। जाओ छोकरी मुके वापसी दे। नंढी उम्र है, 15 साल जी है मुझी छोकरी। उनके तो 9-10 बार है, शादी वारा है। मोहन सरकारी नौकरी है, उन आली पिंटर है। असी गरीब मानू आई, असी उनजा नौकर आई, असी इनजे बंगले ते कम करदा आयो। छोकरी नालो माया, उम्र 15 साल। आवा इंसाफ में छोकरी कम ते वेंदी, उन्होंने बंगले ते कम कंदियो, उन्होंने कम कंदे हल मारी घरवारी मारी साली यो कम ते वेंदी। पो इन का पो मारी घरवारी ठीक कोन हुई। पो ये अजी मैं बीमार थी, बटे दे छोकरे के मोकली घर बंगले ते। वो इन हलन हलन मार छोकरे वेचे अगवा करे छॾिया। मुझे दाखिल कया, उन्हें कोई सुनवाई न थी आहे, का खबर ही कोन्हे। पुलिस वारनि खां कोई जवाब ही कोन आयो अथई। बे तरफ़ मुगवी न्याणी के माइटन बिरादरी के मानुन सां गॾिजी हैदराबाद प्रेस क्लब सामूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं दौरान माया ठाकुर की बादियाबी ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ नारेबाज़ी कई वई। न्याणी के माइटन जो चवण है तो संदसि धीअ जी हयाती के ख़तरो है। फौरी तौर खेस बाज़ियाब कराए जवाबदारनि के गिरफ़्तार कयो वञे। कैमरा टीम सां गॾु कामरान जखरो, SS न्यूज़, हैदराबाद।